मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। इस्लाम का हथ धोई विझंदा आहिनि त इहा ख़बर हाल ई फ़िलहाल न पवंदी, हिते न पवंदी, छाजे करे दुनिया में हुयो जॾहिं मौत ईंदो न पोइ असली जेको कारनामा बाद में शुरू थींदा, पोइ ख़बर पवंदी त कहिड़े मक़ाम ते असां बीठा हुआसीं। त अॼुकल्ह मुस्लमान इंतिहाई कलमा कुफ़र ॻाल्हाइनि था, मुस्लमान खे ख़बर जेको कंहिं क़िस्म जी पवंदी बि न आहे। पोइ उहे वॾी उमिरि जा हुजनि, उहे औरतूं हुजनि या अहिड़ी तरह उहे मर्द हुजनि नौजवान, अल्लाह जी नाशाकरी थोरे थोरे क़दम ते विंड कंदा आहिनि। छाजे करे तव्हांजी असांजी नज़र फौरी तौरु मथे माण्हू ॾे वेंदी आहे। अॼुकल्ह नाशाकरी छाजे का आहे माशरे जे अंदरि यार, ॻोठ जे अंदरि मूंखे नाशाकरी छाजे का आहे? नाशाकरी इन करे अची वई त असांजो कोन, असां पाण खां वॾे माण्हू खे ॾिठोसीं, वॾे लेवल वारे खे। मुंहिंजी नज़र कंहिं ते वई? मुंहिंजी नज़र फौरी तौरु कार वारे ते वई। हाणे मूंखे त मोटरसाइकिल बि न आहे, मूंखे त मोटरसाइकिल बि न आहे, त मुंहिंजी नज़र डायरेक्ट मुंहिंजे दोस्त कार वारे वटि वई न, त मां छा चवंदुमि त यार मां निमाज़ी बि, मां पेशुमाम बि, यार उहो ज़ालिम निमाज़ बि न पढ़ो, उन जी कार आहे, मूंखे कुझु बि न। यार हे अल्लाह ताला जेको आहे न मां सां ज़ुल्म कयो आहे। त नाशाकरी इतां ई पैदा थींदी आहे जॾहिं तव्हां वॾे कंहिं पहुच वारे माण्हू खे ॾिसो, वॾे के बंगले वारे माण्हू खे ॾिसो, ऐं तव्हां पंहिंजे घर खे ॾिसो, ऐं पोइ उन बंगले खे ॾिसो, वरी पोइ पाण खे ॿिन्हिनि खे भिटायो। यार हे मुंहिंजे दोस्त जो अहिड़ो ज़बरदस्त बंगलो आहे, मूंखे नॉर्मल झूपड़ी, मुंहिंजो नॉर्मल घरु। इतां जेको आहे नाशाकरी शुरू थींदी आहे, ऐं इतां ई बंदो कलमा कुफ़र चवणु शुरू कंदो आहे, ऐं बंदे खे ख़बर बि न पवंदी आहे, इस्लाम का हथ धोई विझंदो आहे, ऐं पोइ चवंदो आहे घर जे अंदरि बरकत न आहे, ऐं पोइ मौत जे टाइम हुनखे ज़िलत ॾिसणी पवंदी। हमेशह नाशाकरी खे ख़तमु करण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे, नाशाकरी खे ख़तमु करण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे। शुकुर कीअं पैदा थींदो? शुकुर ईअं पैदा थींदो जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ी नॉर्मल रेड़ी आहे मसूईमाला जे अंदरि, हाणे इन रेड़ी ते तव्हां गुज़ारो था कयो, सॼो ॾींहुं कमु था कयो, हाणे अचानक तव्हां पंहिंजे दोस्त खे ॾिठो जंहिंजो दुकानु मसूईमाला में 1 करोड़ जो आहे, छा आहे 1 करोड़ जो आहे, उहो सॼो ॾींहुं वेठो आहे, ऐं उहो वेठो हिकिड़े ॾींहं में 10,000 थो कमाए, ऐं तव्हां सॼो ॾींहुं जेको लोड़ियो था 500 था कमायो। हाणे तव्हांजी नज़र डायरेक्ट तव्हांजे दोस्त इन करोड़ वारे ॾे वई न, हाणे हिते अची करे तबाही शुरू थी वई, हितां ई हलाकत शुरू थी वई। हाणे इहो बंदो ज़िंदगी में कॾहिं जेको अल्लाह जो शुकुर न कंदो, हमेशह इहो अल्लाह जी नाफ़रमानी कंदो ऐं नाशाकरी कंदो। ॿुधायांव अल्लाह जो शुकुर कॾहिं पैदा थींदो आहे? अल्लाह जो शुकुर तॾहिं पैदा थींदो आहे जॾहिं रेड़ी तूं हलाईंदो न, तूं रेड़ी हलाईंदो, तूं अहिड़े माण्हू खे ॾिस जेको सॼो ॾींहुं पिने थो, पोइ दिलि जे अंदरि अहसासु थींदो यार अल्लाह ताला केतिरी मूंखे साथ ॾिनी आहे। दुनिया शहर जे अंदरि मुंहिंजो नालो आहे, रेड़ी हलाईंदो बिल्कुलु हलाईंदो यार, पर फिलाणे खे त मां बहितर आहियां, उहो सॼो ॾींहुं पिने थो, ऐं अल्लाह ताला हिकिड़े क़िस्म जी मूंखे इज़त ॾिनी, मां पंहिंजो जेको कारोबार ज़बरदस्त कयां थो। उन माण्हू खे ॾिसो, तव्हांखे कम से कम रेड़ी त आहे न, पर अॻिले माण्हू खे रेड़ी बि न आहे, तव्हांखे कम से कम घर त आहे न, पर अॻिले माण्हू खे इहो घर बि न आहे, उहो मसवाड़ ते वेठो आहे। पोइ अची करे तव्हां शुकुरु पैदा थींदो, या अल्लाह केॾो तुंहिंजो शुकुरु आहे, नॉर्मल मुंहिंजो घरु आहे, पर या अल्लाह आहे मुंहिंजो पंहिंजो घरु, या अल्लाह हे फिलाणो जेको बंदो आहे हे पिनंदो वठे थो, मूंखे जेको आहे तूं इन पिनण वारी ज़िलत खां बचाए छॾियो आहे। इहो तॾहिं शुकुरु पैदा थींदो जॾहिं बंदो हेठिएं जेको आहे कैटेगरी ऐं हेठिएं जेको माहौल खे ॾिसंदो। पर हाणे जेकॾहिं हिते ई तव्हां शिदातकोट में वेही करे ऐं तव्हां ख़्वाब ॾिसो इस्लामाबाद जा, उतां जे माण्हुनि जा, पोइ त तव्हां चपे चपे ते नाशाकरी कंदव। त नाशाकरी अल्लाह जी न कजे, अल्लाह जो शुकुरु कजे। जीअं अल्लाह ताला अखियुनि जी सलाहियत तव्हांखे ॾिनी, जीअं अल्लाह तव्हांखे पेरनि जी सलाहियत ॾिनी, जीअं अल्लाह ताला तव्हांखे हथनि जी सलाहियत ॾिनी, जीअं अल्लाह ताला तव्हांखे अकुलु ॾिनो, ऐं तव्हांजो अकुलु जेको आहे तव्हांजी खोपड़ी सही कमु थी करे। दुनिया जे अंदरि अहिड़ा माण्हू जंहिंखे अखियूं न आहिनि, अहिड़ा माण्हू जंहिंखे पेर आहिनि पर हलनि नथा, अहिड़ा माण्हू जंहिंखे अकुलु आहे पर उनजो अकुलु एतिरो बेकार आहे जो ॻाल्हाईंदा हिकिड़ो ऐं ज़बान में ॿियो को जुमिलो निकिरी वेंदो। त इन मक़ाम ते बंदो शुकुरु करे, ऐं शुकुरु सहाबा करे ॾेखारियो। सहाबा फौरी तौरु इल्मु हासिलु कयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खां। पोइ साहिबनि खे इंतिहाई तकलीफ़ूं पहुतियूं, साहिबनि खे मानी खाइण लाइ न मिली हुई। ऐं तव्हां असां अॼुकल्ह ॻाल्हि इहा थी हले न, साईं गुरबत इंतिहाई दर्जे जी आहे। यकीन कयो मां कसम खणी ॻाल्हि कयां थो, असांजो ज़मानो इंतिहाई ख़ुशहाल ज़मानो आहे, इंतिहाई। असां वटि ग़रीब कहिड़ो आहे हिते? असां वटि जेको बि ग़रीब आहे, जेको इंतिहाई ग़रीब आहे, उन वटि बि कम से कम 50,000 जे हथ में मोबाइल आहे।
उनखे बि कम से कम मोटरसाइकिल यार 30-40 हज़ार जी इहा बि आहे न। यकीन कयो सहाबा जे ज़माने खां इहे असांजो ज़मानो इंतिहाई जेको आहे ख़ुशहाल ज़मानो आहे, इंतिहाई जेको असां ख़ुशहाली जी बुलंदी ते चढ़ियल आहियूं। पर हाणे नाशाकिरी छाजे खां पैदा थिए थी? नाशाकिरी इन करे पैदा थिए थी त असांजूं ख़्वाहिशूं पूरियूं नथियूं थियनि। मुजीब रहमान जी ख़्वाहिश पूरी नथी थिए। मुंहिंजी ख़्वाहिश कहिड़ी आहे त हिन टाइम जी जेब में मोबाइल आहे 50,000 जी, त मुंहिंजे दोस्त वटि 2.5-3 लख जी मोबाइल आहे, त मां चवंदुमि यार 2.5-3 लख वारी मुंहिंजी मोबाइल आहे ई न। मां जेको ग़रीब आहियां, असांजी ख़्वाहिश पूरी नथी थिए। इन ख़्वाहिश खे पूरो न थियण जे करे असां पाण ग़रीब था चऊं। असांजो दोस्त उनखे 3-4 करोड़ जो बंगलो आहे, मूंखे जेको आहे 30-40 लख जी जॻह, त मां चवंदुमि मां इहो करोड़ जो जेको बंगलो हासिलु कयां, इहो मूंखे हासिलु न थींदो, मां नाशाकिरी कंदुमि। अॼुकल्ह असांजी ख़्वाहिश पूरी नथी थिए। जेको असांजे ज़हन में ॻाल्हि अचे न, उहा असांजी शइ पूरी नथी थिए, इन करे असां नाशाकिरी कयूं था ऐं असांजो त असां ग़रीब आहियूं। अलाह ताला जो वाइदो आहे, जेको बंदो शुकुरु कंदो आहे, अलाह ताला फरमाए जेको शुकुरु कंदो आहे न, पोइ असां छा कंदा आहियूं, असां वधाए करे ॾींदा आहियूं। 100 ते शुकुरु कंदो न, अलाह ताला वधाईंदो हिनखे। 200 जे अंदरि अलाह ताला हिनखे फिराईंदो। 200 जे अंदरि शुकुरु कंदो, अलाह ताला हिनखे फिराए करे 1000 ते पहुचाए छॾींदो। पर बंदो शुकुरु करे। साहबा शुकुरु कयो, साहबा किनात कई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में साहबनि खे हिकु खजूर मिली जंग जे अंदरि, साहबा जो अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी त मिली आहे। कंहिं मौक़े ते साहबा खे हिकिड़ी बि न मिली, ऐं हिकिड़ी खजूर खे छा कयो, साहबनि 7 ॼणनि सिर्फ़ु ज़बान जे अंदरि, वात जे अंदरि विझी करे ऐं फिरायूं, उनखे चूसियूं, वरी ॿिए कंहिं साहबी खे ॾेई छॾियूं। साहिबनि जो इन ते बि असां अलाह जो शुकुरु था कयूं। हिकिड़ी खजूर उनखे खाधऊं, कंहिं क़िस्म जो न, सिर्फ़ु वात जे अंदरि विझी करे ऐं उनखे चूसी करे ऐं ॿिए पंहिंजे दोस्त खे ऐं पंहिंजे भाउ खे ॾेई छॾियूं, चयूं शुकुरु अल्हम्दुलिल्लाह। पोइ अलाह ताला छा कयो, अलाह ताला तमामु वॾा माल उन्हनि जे पेरनि में रखे छॾिया। अलाह ताला तमामु वॾा ज़्यादा जेको माल उन्हनि जे पेरनि में रखी छॾिया। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ज़्यादा रिवाज छाजे खां मिलंदी आहे? अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ज़्यादा रिवाज इन करे मिलंदी आहे, त हो मस्जिद नबवी में वेठो ई वेठो हूंदो हुयो। बसि कंहिं क़िस्म जो को कमु न, सिर्फ़ु वेठो हूंदो। उन साहबनि में शुमार हुयो जेके साहबा 12 को साहबी मानी खणी अचे, इहे साहबा खाईंदा हुया। बसि इहे अहिड़ा 70 साहबा हुया जेके बसि मस्जिद में वेठा हूंदा हुया, इल्मु हासिलु कंदा हुया ऐं ॿाहिरि कंहिं कम लाइ निकिरंदा न हुया। उन्हनि जो ज़िमो बक़ाया साहबा खयो त असां घरां मानी खणी करे तव्हांखे खाराईंदासीं। पोइ साहबा बि ग़रीब अॻिते, पोइ साहबनि जे घर में पंहिंजे लाइ मानी न हुजे त पोइ हिननि साहबनि लाइ छा खणी अचनि। पोइ हली करे 3-3 ॾींहं 4-4 ॾींहं इन साहबा जेके 70 साहबा सिर्फ़ु मस्जिद में वेठा हूंदा हुया, जेके इल्मु हासिलु कंदा हुया, जेके तालिब इल्मु हुया, इनखे 3-3 ॾींहं फाको पियो, मानी न खाधऊं। पोइ हली करे अबू हुरैरा जेको रिवाज तमामु ज़्यादा थो करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, ॿुधाईंदे हिकु मरतबे अहिड़ो हिकिड़ो मौक़ो आयो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाढो इल्मु हासिलु कंदे कंदे अलाह जे नबी मस्जिद खां ॿाहिरि विया ऐं पोइ मूंखे बुख खां अहिड़ो झटको लॻो, बेहोशी मूंखे थी। यार अंदाज़ो लॻायो, सुबुह सां रुॻो मानी न खाईंदा आहियूं, शाम जो तव्हांजा जिस्म जेको आहे ॾकंदो न ॾकंदो आहे। यार साहबा बि त एतिरी सिर्फ़ु हाइट रखनि पिया न, साहबा ईअं न हुयो त को साहबा सां वॾा हुया। साहबा जो बसि कमो पे इहो 7 फुट 7.5 फुट, इहो 6 फुट 6.5 फुट, हे साहबा जो कदु हुयो बसि। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद खां निकिता, इंतिहाई क़िस्म जी मूंखे बुख लॻी, जंहिं बुख खे मां बर्दाश्त करे न सघियुमि, मूंखे बेहोशी तारीख़ थी वई ऐं साहबा आया। साहबनि चयो त अबू हुरैरा खे मिर्गी थी अथव। छा थियो आहे? अबू हुरैरा खे मिर्गी थी आहे ऐं मुंहिंजे निड़ी ते ऐं अहिड़ी तरह मुंहिंजे गाटे ते साहबा पेर हणणु शुरू कया। हाणे पेर छाजे खां लॻंदा हुया? इहे इन जे करे लॻंदा हुआ ताकी मिर्गी जो बसि इहो नॉर्मल हिकिड़ो इलाजु हूंदो हुयो बसि उन टाइम। अबू हुरैरा फरमायो जॾहिं पेर ॾींदा हुआ त मां इशारो ॾींदुमि मूंखे कंहिं क़िस्म जी मिर्गी न आहे, इशारो ॾींदुमि त बुख अंदरि पेट में का शइ आई न आहे, हे पेट में का शइ आई न आहे। आहिनि केरु नबी जे शागिर्द आहिनि। ऐं पोइ ॿुधाईंदो हिकिड़ो अहिड़ो मंज़रु आयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया, अहिड़ी तरह फुतूआत आयूं, जंग आयूं, माल आया। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु कैसर किसरा खे फतह कयो। एतिरो माल वधी वियो जो हिकिड़े मरतबे मां पंहिंजे ग़ुलाम खां, हालांकि पहिरियों पाण ग़ुलाम हुया, पोइ ग़ुलाम अची विया हेठां, पोइ चवंदो मां पंहिंजे ग़ुलाम खे चवंदो मूंखे जेको पाणी पीआरियो, ग़ुलाम फौरी तौरु वियो ऐं पाणी जी जॻह ते ज़बरदस्त माखी जो हिकिड़ो शरबत खणी आयो, माखी जो शरबत खणी आयो
ऐं मां उन शरबत खे ॾिसी करे पोइ इंतिहाई रोअणु लॻुमि। ऐं मां ॿुधायमि त कंहिं ज़मानो हुयो असांखे खाइण लाइ का शइ न मिलंदी हुई, अरे ॾिसो अलाह ताला जन्नत जो बदिलो दुनिया में त नथो ॾिए, अलाह ताला जन्नत जो बदिलो दुनिया में त नथो ॾिए। ऐं कंहिं साहिब जो कपिड़ो कोॾियो नक मां साफ़ु कयां, फौरी तो रेशम जो रूमाल कढी करे ॾिनोसि जेको इंतिहाई ज़बरदस्त कपिड़ो हुयो, ऐं पोइ हुन रूमाल खे ॾिसी करे शरबत खे ॾिसी करे इंतिहाई रोअणु लॻा त अलाह ताला आख़िर जो बदिलो जेको जन्नत में ख़ुदा वाइदो कयो आहे असां हिते पूरो थींदो ॾिसूं पिया, असां हिते पूरो थींदो ॾिसूं पिया। पर छा हुयो, पोइ वॾी तकलीफ़ हुई, जिदोजहद हुई, नबी जो दामन बिल्कुलु न छॾियऊं, अलाह ताला जा वाइदा जेको आहे मुक़दर थी पिया। थोरी शइ त शुक्र कयूं न, असां घणी शइ त नाशाकरी कयूं था, पोइ इन जे करे ख़ुदा जेको आहे न, इन जे करे ख़ुदा असांखे पोइ ते करे छॾियो आहे। लख रुपयो हुजे न आहे शुक्र, कहिड़ो साईं पैसो आहे मां वटि, 2 लख हुजनि, कंहिं क़िस्म जी रक़म न आहे, पोइ अलाह ताला फरमायो ठीकु आहे, कंहिं क़िस्म जी 2 लख कंहिं क़िस्म जी रक़म न आहे तो वटि, न आहे हिन में बरकत, पोइ कंहिं क़िस्म जी पोइ बरकत न पवंदी। अॼुकल्ह असां पाण खे हलाक पाण ई कयो आहे।